लाला नवाब खान जी घरवारी के असां पाण वटि रखियो पोइ हू उतां निकिती कीअं इहो कुझु अंदाज़ो अथई? सोच उनखे कढण वारो मीर आहे मीर। लाला इहा ॻाल्हि तूं एतिरो पक सां कीअं थो चए? मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो सोच। मूंसा जे ज़ख़्मी थियण खां पोइ मुसलसल मूं मीर जो पीछो कयो। मीर ऐं बख़्शल पाण में सलाह पिया कनि। मीरा इन जाइ में बंद आहे नैना। छा मूसा ईंदी? बख़्शल नैना मूसा खां सिवा कोन ईंदी। तू नैना खे चइजां मूसा चयो आहे। छिछोरी छोरी मूसा तुंहिंजो इंतज़ार थो करे। ठीकु आहे मां सम्झी वियुसि। मूसा नैना खे ईअं ई सॾींदो आहे। ख़ैर मां नैना खे वठी अचां थो। ठीकु आहे। मीरा तू हा मां तोखे वठण जे लाइ आयो आहियां। मूसा का सवाइ मां हितां कोन हलंदसि। मूसा जो ई हुकम आहे। हिते तुंहिंजी जान खे ख़तरो आहे। ज़िद छॾ हल मूसा। मूं चयो न मां कोन हलंदसि। मूसा चयो आहे छिछोरी छोरी मां तोखे यादि थो कयां ऐं तुंहिंजो इंतज़ार पियो कयां। मूंखे उन राति ख़बर पई नैना असांजे ॻोठ में हुई। लाला तूं मीर खे रोकियो कोन? सोट तव्हां सां इख़्तिलाफ़ हुआ या त तव्हां सां साड़ हो। उन करे मां मीर खे न रोके सघियुसि। लाला तूं सच्चाई ॿुधाए इहा ई मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। पर हाणे वरी कॾहिं गद्दारी न कजांइ। कोन थींदी सोट। सलीबा जी बाबा साईं। तूं मीर ते नज़र रख। वो असां लाइ मिड़ई हाणे कुझु ख़तरनाक थी वठा वञे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।